वाक़ई अपडेट कई चकमा हथियार बंदन जो पुलिस पिकेट ते हमलो अहलकारन खां हथियार फुर थियण जा इतला। वाक़ई अपडेट ॾेई रहिया आहियूं। नापरकोट थाणे जी हद में मदरसा पुलिस पिकेट ते हथियारबंदन हमलो कयो। हथियारबंद सिपाही मोहम्मद नवाज़ ऐं गुलाम हुसैन सोलंकी खां हथियार ऐं गोलियूं फुरे विया। वाक़ई अपडेट ॾेई रहिया आहियूं। ॾोहारी अहलकारन जूं 2 अदद जे 3 ऐं 200 गोलियूं खणी फरार थी विया। कंहिं बि पुलिस एहलकार खां हथियार फुर नाहिनि थिया। SSP शिकारपुर जो चवण आहे। वाक़ई अपडेट कयूं चकमा हथियार बंदन जो पुलिस पिकेट ते हमलो अहलकारन खां हथियार फुर थियण जा इतला। नापरकोट थाणे जी हद में मदरसा पुलिस पिकेट ते हथियारबंदन हमलो कयो। हथियारबंद सिपाही मोहम्मद नवाज़ ऐं गुलाम हुसैन सोलंकी खां हथियार ऐं गोलियूं फुरे विया। वाक़ई अपडेट ॾेई रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर ट्रक खां हथियारबंदन जो पुलिस पिकेट ते हमलो अहलकारन खां हथियार फुर थियण जा इतला। नापरकोट थाणे जी हद में मदरसा पुलिस पिकेट ते हथियारबंदन हमलो कयो। तफ़सील मालूम कंदासीं आसिफ सुमरो खां। जी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईं थो हलां त नापरकोट थाणे जी हद खानपुर कंदकोट इंटस हाईवे ते मदरसा पुलिस पिकेट ते हथियारबंदन हमलो करे ॾिनो आहे। हमले खां पोइ 2 पुलिस एहलकारनि मोहम्मद नवाज़ सोलंकी ऐं गुलाम हुसैन सोलंकी 2 सरकारी जीतरी राइफल ऐं 200 गोलियूं फुर करे फरार थी विया आहिनि। इतलाबाद शिकारपुर पुलिस में थरथलो मची वियो आहे। जॾहिं त SSP शिकारपुर जेको शाहज़ेब चाचड़ उन प्रेस रिलीज़ जारी कंदे ॿुधायो आहे त कंहिं बि पुलिस एहलकार खां को बि सरकारी हथियार फुर न आहे थो। जॾहिं त पुलिस ज़रियनि मां इहो मालूम थियो आहे त वाक़ई पुलिस एहलकारनि खां हथियार ऐं गोलियूं हथियारबंद फुर करे विया आहिनि। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।